आहियां। चौथे नंबर में मूंखे भाउ नथा सहन, चाहे यासीन शाह हुजे चाहे ज़ाहिद शाह हुजे, मूंखे पंहिंजे घर में रहण नथा ॾियनि त मूंखे ज़लील कयूं पिया आहिनि। मुंहिंजो आवाज़ रिकॉर्ड में रखो वञे त जे अगरि मूंखे कुझु थियो त हुन जा ज़िमेदार यासीन शाह ज़ाहिद शाह ज़िमेदार हूंदा। किन मूंखे ॾंगू भनंदो धमकियूं ॾिनियूं आहिनि, किन मूंखे मारंदो धमकियूं ॾिनियूं आहिनि, किन मूंखे न वारस तालुकात ख़तमु करे छॾिया अथनि। मुंहिंजो अब्बा मां मरी चुको आहे कॾोकनि खां 12-13 साल 15। त मां ग़रीब मिसकिन माण्हू दर दर में भटकंदो थो वतां। त मां मुंहिंजो रिकॉर्ड सोशल मीडिया ते किथे बि चैनल आहिनि उन्हनि खे अर्ज़ु आहे हथु वधी त मुंहिंजो आवाज़ रिकॉर्ड में रखो वञे, त आवाज़ु मुंहिंजे करे उथारो वञे त मूंखे इंसाफ़ मिली सघे। मां ख़ुशकशी करण में मजबूर थी वियो आहियां, ख़ुशकशी कंदुमि त मूंखे भाउ को बि न घर में नथो रहे, न घर में मूंखे जॻह था ॾियनि, न मूंखे राहनि था। मां ग़रीब मिसकिन माण्हू दर दर में भटकंदो थो वतां।